कुफ्र के छॾे ईमान कबूल कयो। केतरा ही मुशरिक मुवहिद थी विया, केतरा बेदीन माण्हू दीनदार बणजी विया। मतलब तो कुरान दुनिया में सुधारा कुरान वारन जी मेहनत से, कुरान वारन कुरान पढ़ाने ते मेहनत कई। जै बच्चे जे पीउ के सही कलमो नहीं दो हो, कुरान वारन जे मेहनत से वो बच्चो कुरान जो कारी बन जी। जै जे अब्बे के सही वुज़ू करण नहीं दो हो, कुरान वारन जे मेहनत से वो बच्चो मुफ्ती बन जी। एडी कुरान वारन जी मेहनत। अल्हम्दुलिल्लाह अज भी कुरान जे हाफिज़न जे दस्तार ते जलसो कुरान वारन जे मेहनत से तौहीद वारा वधंदा रहा, आलिम वधंदा रहा, हाफिज वधंदा रहा, मस्जिदूं वधंदियूं रहियूं, मदरसा वधंदा रहा। बेदीन दीनदार थिया, ॾोहारी माण्हू ॾोह खे छॾींदा विया, अल्लाह खां डिॼण वारा थिया, पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठण वारा थिया। जेके मस्जिद में ईंदा ई न हुया पक्का निमाज़ी बणजी विया। केतिरा ई माण्हू सोणे रसूल जी सुन्नत मुबारक छॾे ॾाढ़नि वारा बणजी विया। अगरचे कुरान जा दुश्मन भी हर दौर में रहा है, हर दौर में सब खां पहिरियां हिन धरतीअ ते कुरान मुक़द्दस के पढ़ण वारी ज़ात रहमतुल लिल आलमीन शफीउल मुज़नबीन सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात। पूरी दुनिया में कहीं वट भी कुरान न, एक मोहम्मद मुस्तफा ते अल्लाह कुरान नाज़िल करण शुरू कयो। जिए उन आका कुरान मजीद पढ़ियो तो अल्लाह जे रसूल सां टकराव मुकाबलो, सोने रसूल सां एडी मुखालफत थी वई जो कई जख्म थिया, केतरा ही हमला थिया, केतरा ही दुख मिलिया। एतरे कदर जेको सोने रसूल जी गाल मने पियो उनखे भी मार पई मिले। या असुल दुश्मनी कुरान सां हुई, माण्हुनि खे कुरान न पियो वणे। इन दुश्मनी जे बावजूद उता कुरान मजीद हलियो आ, पूरी दुनिया जे कुंड कुड़श ताईं कुरान पहुंची वियो। ईअं आहे या न? या मेहनत थी? एडो सफर करे हिते असां वटि भी कुरान पहुतो, आसानीअ सां न पहुतो। कई रत जूं नदियूं पार करे ही कुरान असां ताईं पहुतो। छो त हिन दुश्मन घणा, जेको इन कुरान मुक़द्दस के दिल सां लगाईंदो, सीने सां लगाईंदो, उन जा दुश्मन वधंदा। कुरान जा दुश्मन कुरान वारे जा दुश्मन थींदा। बिनी जान जे सरदार मोहब्बत सा, प्यार सा, अखलाक सा कुरान समझाए। कुल हाज़ी सबीली अदउ इलल्लाह, महबूब चवेन मुझो कम ही आ मां माण्हुनि खे अल्लाह दे तो सॾियां। कहंदे अल्लाह उबुदू रब्बकुम अल्लज़ी खलक़कुम, ए इंसानो उन पंहिंजे रब जी इबादत कयो जे तव्हां खे पैदा कयो आहे। सोने रसूल अल्लाह दे सॾियो, तॾहिं भी माण्हू टकराया।
मां मोहम्मद तवा के अल्लाह दे तो सदया वल्लाहु यदउ इला दारिस सलाम अल्लाह तवा के जन्नत दे तो सदया कादे जन्नत मानू जन्नत मञण ला तैयार न का जन्नत भी आहे न परवाह सोने मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तन तनहा अकेले सिर मैदान में अचे जुर्रत हिम्मत से अल्लाह ते भरवसो कंदे इन कुरान के पढ़ियो पत्थर लगा तने भी पढ़ियो तकलीफों आयूं तने भी पढ़ियो ओझ उछलाया हुआ तने भी पढ़ियो सोने रसूल के 3 साल शुब अबी तालिब में कैद कियो वियो सोने रसूल तने भी पढ़ियो हिजरत करनी पई त हिजरत कई मुस्तफा तने भी पढ़ियो ताइफ में खून मुबारक वायो वियो सोने रसूल तने भी पढ़ियो वरी हिजरत करण का बाद दुश्मनन ओडे भी दुश्मनी न छड़ी बदर जी लड़ाई ओद जी लड़ाई खैबर जी लड़ाई खंदक जी लड़ाई हुनैन जी लड़ाई तबूक जी लड़ाई यरमूक जी लड़ाई कई लड़ाइयों थियूं पर असां जे आका इन कुरान के न छड़ियो कुरान पढ़ंदा रहिया मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान के पढ़ंदा रहा हिदायत वधंदी रही जो तो हिदायत जो किताब मानू जो होश खुलंदो रहो कुरान बाने के पांजी जिंदगी जो एहसास तो ॾियारे त तू पांजे मर्जी से ना आयो तू मोकलियो वयो जै तो के मोकलियो उन जो तुझे मथां को हक थई उन दे हक के पूरो कंदे त उन वट इज्जत थींदई उन अल्लाह रब्बुल इज्जत तुझे ला जी दुनिया में कई सुखन जो शयूं पैदा कियूं ये जे तू फरमा बरदारी कंदे त तुझे ला वरी जन्नत में अणखुट सुख पैदा किया मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मानू के इन शय जी दावत ॾिनी अल्लाह जी फरमा बरदारी करण वारो जन्नती थी पवंदो नाफरमानी करण वारो जहन्नमी थी पवंदो अल्लाह से तवा के जन्नत दे तो सदे जन्नत दे अचो पर कुरान जा दुश्मन सोने रसूल जा दुश्मन बनजी पिया मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मनीदड़न जा भी दुश्मन थी पिया ई होयो न होयो कुरान वारन उन वक्त खां वठी अॼु ॾींहं ताईं माण्हुनि सां चङाई कई माण्हुनि खे जन्नत ॾे दसियो आहे सॾियो आहे हिदायत ॾे सॾियो आहे रहमत ॾे सॾियो आहे हलाल ॾे सॾियो आहे हराम खां रोकियो आहे जन्नत ॾे सॾियो आहे जहन्नम खां रोकियो आहे पाकाईअ खे ॾे सॾियो आहे पलीताई खां रोकियो आहे तौहीद ॾे सॾियो आहे शिरक खां रोकियो आहे क़ुरान वारनि अॼु ॾींहं ताईं ईमान ॾे सॾियो आहे कुफ्र खां रोकियो आहे कुरान के दुश्मनन के इन करे गाल कुरान जी नथी वणे जिन के कुफर पसंद आ कुरान कुफर का रोके तो उन के कुरान नथो वणे जिन के शिरक पसंद आ कुरान शिरक का रोके तो मुशरिक के कुरान तदे नथो वणे जिन के हराम पसंद आ कुरान हराम का रोके तो जिन के हराम पसंद आ कुरान उनके नथो वणे जिनके बुराई पसंद आ कुरान बुराई का रोके तो कुरान उनके नथो वणे जिनके पलीताई पसंद आ कुरान पलीताई का रोके तो कुरान उनके नथो वणे इन करे कुरान वारन सां दुश्मनी थी आ ऐं हर दौर में थी आ अॼु ॾींहं ताईं जेके इस्लाम ते शहादतूं थियूं आहिनि उन्हनि शहादतुनि जो सबब ही कुरान आहे दुश्मन जी मर्ज़िया ते कुरान न ॿुधाइनि हलाल ॾे न सॾनि हराम खां न रोकनि तौहीद ॾे न सॾनि शिरक खां न रोकनि पाकाईअ ॾे न सॾनि पलीताई खां न रोकनि जीअं वणे तीअं कयूं नफ़्स परस्त इन ते मज़बूत थी बीह रहिया कुरान वारनि सां टकरा कुरान वारनि खे रोकण जी कोशिश कयूं कुरान वारा कुरान पढ़ंदा रहिया
रहा, हलाल कसीदा रहा, हराम का रोकीदा रहा, तौहीद दे सदीदा रहा, शिरक का रोकीदा रहा, ईमान दे सदीदा रहा, कुफ्र का रोकीदा रहा। कुरान वारन कुरान जी गाल कई, कुरान जो दुश्मन कुरान जे पढ़न वारन सा चिड़ी पियो, रुगो चिड़े नपर विड़ियो विड़ी पियो, विड़ी विड़ी कुरान वारन के कैद कयो वियो, जख्मी कयो वियो, हमला कया विया, केस कया विया, कैद करे उनके बंद कयो वियो, आखिर खुद केतरन के शहीद कयो वियो। हिकड़ा वया तो वरी ॿिया मैदान ते आया, उहे माण्हुनि खे दसीदा रहा, हलाल हेॾे आ हराम खे छॾियो, पाकाई हेॾे आ पलीताई खे छॾियो, ईमान हेॾे आ कुफ्र खे छॾियो, जन्नत हेॾे आ जहन्नम खे छॾियो, रहमान हेॾे आ शैतान खे छॾियो। हू दसीदा रहा, दुश्मन लड़दा रहा, चिलंदा रहा, विड़ंदा रहा, कई जनाजा खया विया, कई बच्चा यतीम थिया, केतिरी औरतूं बेवा थियो, पर कुरान वारा अॼु ॾींहं ताईं न रुकिया, माण्हुनि खे हिदायत ॾे सॾींदा रहिया आहिनि, सॾींदा रहनि था, सॾींदा रहंदा, अॼु ॾींहं ताईं कुर्बानियूं ॾिनियूं अथऊं, ॾींदा रहनि था, ॾींदा रहंदा। काफ़िर खे अॼु ॾींहं ताईं काफ़िर चवंदा आया आहिनि, चवंदा अचनि था, चवंदा रहंदा। मुशरिक खे अॼु ॾींहं ताईं मुशरिक चवंदा रहिया, हा चवंदा रहनि था, चवंदा रहंदा। पोइ इन नज़रिए सां, इन मेहनत सां, इन फिक्र सां, इन सोच सां कई बेखबर खबरदार थिया, कई मुशरिक मुवहिद थिया, कई काफिर मोमिन थिया, कई माण्हू अल्लाह खां डिॼण वारा थिया। लखनि करोड़नि अरबनि खरबनि जे तादाद में माण्हू कुरान वारनि जे मेहनत सां शिरक खे छॾे मुवहिद बणिया, कुफ्र खे छॾे मोमिन बणिया, जहन्नम खां बची करे जन्नत जा हक़दार बणिया। ये थियो आया न थियो? हाँ साईं, दुश्मन दुश्मनी कंदो रहियो, कुरान वारा ख़ल्क़ सां सजना बि कंदा रहिया। कई तो न कई तो सजना, सिर ॾेई तकलीफ़ूं सही चङाई, ऐं छो न सिर ॾियनि? जॾहिं रहमतुल लिल आलमीन तो फरमाए, लवद्दतु अन उक़्तल फी सबीलिल्लाह सुम्मा उहया सुम्मा उक़्तल सुम्मा उहया सुम्मा उक़्तल सुम्मा उहया सुम्मा उक़्तल। साईं जन फरमाए, मां हिन कुरान खे पढ़ी हलाल खे हलाल चवंदुसि, हराम खे हराम चवंदुसि, मोमिन खे मोमिन चवंदुसि, काफ़िर खे काफ़िर चवंदुसि, मुशरिक खे मुशरिक चवंदुसि, मुवहिद खे मुवहिद चवंदुसि, जन्नतीअ खे जन्नती चवंदुसि, जहन्नमीअ खे जहन्नमी चवंदुसि। को चिड़े त चिड़े, को विड़े त विड़े, जेकरे को इनते मूसा दुश्मनी करे माखे कत्ल करण तो चाहे, तो मां एडो चिट्टी तरह कुरान पढ़ी हकीकत हाल का मानन के आगाह कंदुस, हिदायत दे मानन के सदी तो रहंदुस। जो दुश्मन चिड़ी पवे, मूसा विड़ी पवे, मूंखे कत्ल करे, वरी मां ॿीहर ज़िंदा कयो वञा, वरी मां एडो खोले कुरान पढ़ा, जो दुश्मन चिड़ी पवे, मूसा विड़ी पवे, वरी मूंखे कत्ल करे, वरी मां ॿीहर टीहर ज़िंदा कयो वञा, वरी मां एडो चिट्टो कुरान पढ़ा, जो दुश्मन चिड़ी पवे, मूसा विड़ी पवे, वरी मूंखे कत्ल कयो वञे। हू हिकु दफ़ो जे मूंखे मारण तो चाहे, त मां मुहम्मद हिन कुरान खे ॿुधाईंदे ॿुधाईंदे वरी वरी कुरान ते कुर्बान थियण जे लाइ तयार। पोइ छो न उम्मत बि इहो रस्तो वठंदी? ईअं आया न साईं जन सां चिड़िया बि हा त विड़िया बि हा, लड़ायूं बि थियूं, पर बे पासे दे भी नजर कजे तो सोने रसूल जे इन वाइज सां, सोने रसूल जो इन फसाद सां मोह ॾियण सां, सोने रसूल जो इन दहशतगर्दी जे मुकाबले करण सां, सोने रसूल जे काफिर जे कुफ्र के मिटाइण वारे मेहनत सां, सोने रसूल जे मुशरिक जे शिरक के खत्म करण वारे मेहनत सां नतीजो ही निकतो। अगर के घर छॾणो पियो, वतन छॾणो पियो, गारन में निकरणो पियो, पेट के पत्थर बदलणा पिया, हजार कुर्बानियूं आयूं, पर नतीजो हे निकतो जो सोने मुस्तफा जे जिंदगी में ही लखन जे तादाद में मानो मुस्तफा जा गुलाम बनजी पिया, जहन्नम को बची करे जन्नत जा हकदार बन। ये थियो हो न थियो? आवा जेके मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुरान पढ़ण सां नबी साईं जे ज़माने में मुस्तफा जे कद लगा,
उनके छा सॾिबो आहे? ज़ोर सां समझण वारा छा? सहाबा छा आहिनि? सहाबी माना सोने रसूल जो शागिर्द। छा? जंहिं मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आंदो, जो त साईं जन नालो रखियो आहे दिफ़ाए अहल बैत व नामूस साहब। उनवान साईं जन सहाबी अॻ में चइबो छा कया? सहाबी उनखे चइबो आहे जंहिं सोने रसूल खां दीन सिखियो, ईमान सिखियो, वुज़ू सिखियो, कुरान सिखियो, नमाज सिखी, शरीयत सिखी, मुस्तफ़ा जे शागिर्द खे मुस्तफ़ा जो ज़ोर सां छा चइबो आहे? मुस्तफ़ा जे शागिर्द खे मुस्तफ़ा जो सहाबी चइबो। इहा आहे न? वरी जंहिं मुस्तफ़ा जे शागिर्द खां सबक पढ़ियो, वरी सोने रसूल जे शागिर्द खां सबक पढ़ी हिकु दफ़ो भी मुस्तफ़ा जी ज़ियारत कई त उनखे भी सहाबी चइबो। उनखे भी सहाबी चइबो। जंहिं मुस्तफ़ा खां दीन सिखियो, ईमान सिखियो, शरीयत सिखी मञे ऐं वफ़ात भी उनजी ईमान ते थी, उनखे सहाबी चइबो। छा चइबो? ज़ोर सां, ज़ोर सां सहाबी। उन्हनि सहाबिन जा कंहिं निस्बत जे करे ॿिया नाला भी आहिनि। जिन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात ते ईमान आंदो ऐं उन्हनि खे घरनि मां कढियो वियो, उन्हनि घर छॾिया, बच्चा छॾिया, माल छॾिया, ईज़ा वठो, हिजरत करे, मुस्तफ़ा जे करे हिजरत करे, सब कुछ छॾे, मक्के खे छॾे, सब कुछ छॾे, सोने रसूल सां अचे मदीने में रहिया, उन्हनि खे मुहाजिर चइबो। छा चइबो? ज़ोर सां मुहाजिर। हिजरत करण वारनि खे छा चइबो? मुहाजिर। ऐं हिकिड़नि वरी उन्हनि महिमाननि जी महिमानी कई, सब कुछ उन्हनि ते लुटायो, उन्हनि खे अंसार चइबो। छा चइबो? अंसार। ऐं जिन जो मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर सां ताल्लुक़ हुयो, उन्हनि खे अहल बैत चइबो। छा चइबो? अहल बैत भी समझूं, सहाबा भी समझूं, मुहाजिर भी समझूं, अंसार भी समझूं, उन्हनि खां दीन भी समझूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीन मञण जे करे जिन खे घरों कढियो वियो, उन्हनि घर छॾे अचे मदीने में मुस्तफ़ा जे ज़ात सां गॾु रहिया, उन्हनि खे छा चइबो आहे? मुहाजिर। जिन उन्हनि महिमाननि जी महिमानी कई, उन्हनि खे छा चइबो आहे? अंसार। जिन जो ताल्लुक़ अल्लाह जे रसूल जे घर सां हुयो, उन्हनि खे छा चइबो आहे? छा? मुहाजिर, अंसार, अहल बैत। याद कंदो, ये मुहाजिर भी निस्बत जे करे नालो, हिजरत जे करे, अंसार नुसरत जे करे नालो, अहल बैत घर जे भाती हुजण जे करे नालो, पर आहिनि सब सहाबा। न समझ आहिनि सब? ज़ोर सां आहिनि सब। सहाबा जे अज़मत ते नज़र कंदो त उनखे सहाबियत जी अज़मत जॾहिं नज़र ईंदी त उहो इन ॻाल्हि खे मञण जे लाइ मजबूर थी पवंदो त सोने मुस्तफ़ा जी सहाबियत पूरी काइनात जे मनसब खां वॾो मनसब, रिसालत ऐं नबूवत खां बाद अगर कोई मनसब आहे त सहाबियत। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मेहनत सां जेके मुस्तफ़ा जा जमायती बणिया उहे सहाबा आहिनि। जॾहिं भी असां चवंदा हूं सहाबा जिंदाबाद, सहाबा मुत्तकी, सहाबा जन्नती, मां नौकर सहाबा जो दुश्मन काफ़िर आ, सहाबा जो दुश्मन लानती आ, त असांजे चवण जो मतिलब इहो हूंदो आहे त सोने रसूल जे सॼी शागिर्द जमात जो दुश्मन काफ़िर आ, मुस्तफ़ा जी सॼी जमात कामयाब जमात, जन्नती जमात आ, उन में मुहाजिर भी आहिनि, अंसार भी आहिनि, त अहल बैत भी आहिनि।
इं आया न कदे वरी जुदा जुदा भी गाल कबी जुदा जुदा भी गाल कबी जी साईं जन रखियो दिफाए अहल बैत व नामूस सहाबा असा नामूस सहाबा जी असमत भी बयान कंदासे अहल बैत जो भी चो दिफा कंदासे कबो अहल बैत जो भी चो दिफा कंदासे सहाबा जी इज्जत बयान कंदासे अहल बैत जो दिफा कंदासे कदे कदे जुदा जुदा कंदा कदे वरी सिर्फ सहाबा जी गाल कंदा जी 4 मार्च ते इंशाअल्लाह लिखियल दिफाए सहाबा क्या जोर सा दिफाए जरे दिफाए सहाबा लिखियल त उन में भी दिफाए मुहाजिरीन दिफाए अंसार दिफाए अहल बैत भी अंतर छो त ये सब सहाबा जरे असा अजमत सहाबा जो जिक्र कंदा हो त केतरा माण्हू वरी शैतानी कंदा शैतानगिरी या कंदा त ॾिठे बा रुगो अहल बैत जी ॻाल्हि रुगो सहाबा जी ॻाल्हि क्यों अहल बैत जो नालो ही नथा खणनि अहल बैत खे मञनि ही नथा अब तव्हां अहल बैत खे न मञीदा असां त मञीदा तव्हां असा अहल बैत के मनीना अहल बैत जा गुलाम हो अहल बैत जे गुलामन जा भी गुलाम अहल बैत जे बच्चन जा भी गुलाम अहल बैत जे दुश्मन ते लानत भी करना हो चो अहल बैत जे दुश्मनन ते अन्या भी को चवे अहल बैत के न मनीदा ते यो सच तो गाला या कूड़ जोर सा पक्की गाल कूड़ तो गाला है ने कूड़े के असा कुछ भी न कंदा पर अल्लाह न छड़ी अल्लाह कूड़े ते हो रहा कूड़े ते अल्लाह जी लानत कुरान में लिखियल यो सच है न जेको असा ते कूड़ हणे ते हे अहल बैत के न मनीदा कूड़ भी एडो वडो कूड़ कुरान वारन ते कूड़ मुस्तफा जे गुलामन अहल बैत जे गुलामन ते कूड़ ते अहल बैत के न मनीदा हन कूड़े ते अल्लाह जी लानत अल्लाह न छडींदुस कूड़े ते अल्लाह लानत वसाए चो यो हक थस लानत अल्लाह जरूर हण नी आया पर जे खबर न पवे त अलाए के लानतिया अलाए केड़ो लानत को बचला जी खबर न पए त केड़ो कूड़ो आ केड़ो लानतिया त सजे खबे अगते पोइते हेठ मथे रुगो निहारे दिसंदो त कह न कह वट ता के बुजो नजर ईंदो बुजो यो बुजो रहमत जी निशानी है लानत जी हां बा कदे भी उस्ताद शागिर्द ते कावड़ जी और कदे जे लख रहमत थी ई करी चेस हां बुजे को पोयो शादत लानत असानी मेहनत रात दी मानो कुरान जे कढ लगन लानत को बचन असानी मेहनत त मानो लानत को मेहनत हले नहीं मानो बुजे को बचे त लानत को बचे बुजो निशानी लानत ए जेका मेहनत हले थी ए कुरान मजीद ते मुजो हथा केतराई बुजे को बची आया था केतराई सवन जे तादाद में असाने थोड़े इलाके में सवन जे तादाद मानो समझन था पर कुरान को बुधाए तो सही ने बुजे वारी लानत को अल्लाह सबनी के बचाए आमीन चो हां बा एडी मेहनत को पो कुरान बुधाण को पो साहबा अलबे जी इज्जत बयान करण को पो भी को मानो जोरिया बुजे दे वनी लानती थे त असा भी बेवस ई आया तो जोरिया सा के बचाए न था मेहनत हले अल्लाह जे फजल में के ही आया है सहाबा अहल बैत कदे जुदा भी जुमलो आहे कदे गडे भी आहे मानु शैतानगिरी कंदा ने अहल बैत के चे न मनीदा असा दा चऊं असा जने चऊंदा सहाबा जिंदाबाद अहल बैत भी इन में अंदर दाखिल है
छो त अहल बैत के भी मुस्तफा सा ईमान सेखारियो या न सेखारियो, दीन सेखारियो या न सेखारियो। अहल बैत के कलमो मुस्तफा सेखारियो, वुज़ू सोने रसूल सेखारियो, नमाज आका सा सेखारी, ईमान सोने रसूल सेखारियो, जन्नत जो रस्तो सोने मुस्तफा बुधायो, जन्नत के रस्ते को सोने रसूल रोकियो, सोने रसूल जा उहे भी शागिर्द हैं त उहे भी साहबा हैं, साहबियत में इज्जत रखला ही आया न। एकड़ा मानो चंदा साहबा चयो अहल बैत न चयो, वाने मिसाल दींदो आहे। एकड़ी वडी कौम होंदी आ, उन कौम जे अंदर के पाड़ा भी हुंदा है, पाड़ा भी मसलन सैयद कौम असांजे इन मुल्क में घणी कौम, उनजा पाड़ा आहिनि या न आहिनि? हिकिड़ा जीलानी, हिकिड़ा बुखारी हीअं आहिनि, हिकिड़ा राशिदी, हिकिड़ा लकियारी, जुदा जुदा अथनि पाड़ा या न? हिकिड़ो माण्हू चए मां सैयदनि जो गुलाम आहियां, सैयद असांजा आका आहिनि, मां सैयदनि जो ताबेदार आहियां, सैयद मुंहिंजा साईं आहिनि, सैयद जिंदाबाद, सैयद जिंदाबाद, सैयद जिंदाबाद। ॿियो वरी उनखे चए ॾिठी ये रुगो सैयद जिंदाबाद चे बुखार जो नालो खए, यो शैतानी करे दो या न? बुखारी सैयदन में ना आया? हाँ बुखार जो नालो दे के रुगो सैयद सैयद की बुखारी जो न चे नन ता को तो पुछा ईमानदारी ना यो उनके सही तो उभारे या शैतान गिरी तो करे। हिते भी जरी असा जो से साहबा जिंदाबाद, मां नौकर साहबा जो त मुस्तफा जा शागिर्द सब इन में दाखिल हैं, इन में मुहाजिर भी हैं, अंसार भी हैं, अहल बैत भी दाखिल है। यहाँ है या न? अहल बैत जे मञण जी असां ॻाल्हि बि वाज़ो करे छॾियूं, सोने मुस्तफा जे अहल बैत जा असां गुलाम। हाणे अहल बैत जो दिफ़ा कंदासीं, साईं जन लिखियो न इहो दिफ़ा अहल बैत, अहल बैत जो दिफ़ा छो लिखियो अथऊं, कहिड़ी ज़रूरत आहे? त हिन क़ुरान जे रूह सां, शरीयत जे रूह सां, उर्फ़ अवामुन नास जे एतबार सां कई माण्हू अहल बैत जा दुश्मन आहिनि, असां अहल बैत जे दुश्मननि खां अहल बैत जो चओ दिफ़ा कंदा। कबो दिफ़ा अहल बैत में सब खां अव्वल मुस्तफा जो घर वारियूं कुरान जे तालीम में इहो लिखियो एक शय ॿियो अहल बैत में सोने मुस्तफा जे दुआ सां सैयदना अली उल मुर्तजा, सैयदना हसन हुसैन साईं, सैयदना सैयदतना फातिमा ज़हरा, मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अहल बैत जे अंदर इन्हनि पंजनि खे ज़िक्र कयो वियो आहे। मुस्तफा जे हदीस में मालूम थियो त कुरान मुस्तफा जे घर वारनि खे अहल बैत चयो ऐं सोने रसूल हज़रत अली जे घर खे भी पंहिंजो अहल बैत चयो। असांजो ईमान आहे, कुरान भी सच्चो आहे, सोने मुस्तफा जो फरमान भी जेको भी ने अहल बैत जे तरफ मेरी नजर कंदो, असां अहल बैत जो मेरी नजर को दिफ़ा कंदासीं। जेको अहल बैत जी गीबत कंदो, असां अहल बैत जो दिफ़ा कंदासीं ऐं अहल बैत जो शान मान मर्तबो बयान करे चवंदा रहंदासीं अहल बैत जिंदाबाद, अहल बैत कामयाब, अहल बैत जे दुश्मनन ते लानत। मां पंहिंजे दोस्तन के कुछ सेखारियो, तव्हां माण्हुनि को पुछो त सयूं जेको सॼो ॾींहुं अहल बैत थो करे, उहो अहल बैत मञे कंहिंखे थो? अहल बैत जे मञण जी आड़ करे गिला थो करे। पुछो असां मुझे पुछो आहे, जेको जवाब मिलियो आहे तव्हां बि पुछी ॾिसो। असां पुछोसीं जेके रोज़ रोज़ हर हर अहल बैत था चवनि, उन्हनि को पुछा कईसीं तव्हां वटि अहल बैत घणा आहिनि? तव्हां बि पुछंदव, पुछण जी कोशिश कंदव अहल बैत घणा आहिनि? उन्हनि जो 5। कुरान वारा अहल बैत न मञे, बस 5। असांजो तुंहिंजी मर्ज़ी आहे, हर कंहिं मर्ज़ी आहे न मञण, मर्ज़ी आहे न ज़ोरीअ ते कंहिंखे न मञाइबो न। कुरान खे न मञी त अहल बैत कीअं मञी? पुछा कईसीं अहल बैत घणा आहिनि? चयो 5। कहिड़ा कहिड़ा? नबी साईं, अली साईं, हसन साईं, हुसैन साईं, मां फातिमा। ये चादर जे हेठों आहे, इहे 5 पंतन पाक, ये अहल बैत।
आओ असां जो ठीक आहे ॾिसूं भला अॻिते केसि ताईं जी ॻाल्हि पहुचे तव्हां बि कंदव या कुझु असां पुछियोसीं त अली साईं अहल बैत आहे चयूं त हा आहे पुछियोसीं अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जूं घर वारियूं अहल बैत आहिनि 7 या 8 घर वारियूं अली साईं जो तारीख़ में लिखियल आहे हिकिड़ी फौत थी वरी ॿी शादी कयूं ईअं 8 घर वारनि जा या 7 जा नाला अचनि अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु त अहल बैत आहे उन जूं घर वारियूं अहल बैत आहिनि या न तव्हां छा था चओ आहिनि या न आहिनि पकी ॻाल्हि आहे न हुन को पुछी ॾिसो न चवंदो चई त न हिकिड़ी घरवारी अम्मा फातिमा रुगो अहल बैत अथसि घर वारियूं अहल बैत न अथसि छो जे उहे चादर हेठों न हुयूं वाह अली साईं जो अहल बैत आहे उन जूं घर वारियूं अहल बैत न निकाह में आयूं चई त न तुंहिंजी मर्ज़ी भला ॾिसूं हज़रत अली साईं जी भला औलाद अहल बैत आहे तव्हां छा था चओ ओ मरे जे हा करे न की ना अहल बैत जेके धारियूं घर वारियूं हुअसि उन्हनि जी औलाद अहल बैत न अथसि रुगो अम्मा फातिमा जे पेट में जेका ॼमे सुवाल हा ठीक आहे अगर मर्जी जोरी तो न मना ॾिसो भला अॻिते भला अम्मा फातिमा जे पेट में अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सब औलाद ब पुटड़ा ब न्याणियूं सैयदना हसन सैयदना हुसैन ऐं अम्मा ज़ैनब ऐं अम्मा उम्मे कलसूम उनके ज़ैनब सुगरा चवंदा उनके उम्मे कलसूम चवंदा ये चारई बच्चा अली साईं जा अम्मा फातिमा जे पेट में वञी ये चारई अहल बैत आहिनि तव्हां छा था चओ आहिनि न हुन चओ न ये अहल बैत खे मञणा सोचो यार सोचो ये अहल बैत खे मञणा के पुट अहल बैत अथसि न्याणियूं न आहिनि समझो ॻाल्हि खे छो न दिफ़ाए अहल बैत असांखे पुट अहल बैत आहिनि अली साईं जूं न्याणियूं अम्मा फातिमा जे पेट में ॼाल अहल बैत न आहिनि इहो अहल बैत खे मञे थो सोचो ऐं उन ॼाणी वाणी ये कयो आहे वो समझे थो जे कॾहिं मां न्याणियुनि खे बि अहल बैत मञींदुसि त उन्हनि जी काथे शादी बि त थींदी न वरी उन्हनि खे बि अहल बैत जहिड़ी मञा तंहिंजे करे ॼाणी वाणी हुन ये कयो जो अहल बैत जो इनकार कई त न्याणियूं अहल बैत न आहिनि पुछी ॾिसो तव्हां छो चादर हेठों न हुई भला सैयदना हसन साईं अहल बैत आहे चे हा सैयदना हसन साईं जो घर वारियूं अहल बैत आहिनि चे न तव्हां छा था चओ सैयदना हसन साईं जी औलाद अहल बैत आहे चे न जेको असां खे जवाब मिलियो आहे तव्हां खे ॿुधायां था तव्हां पंहिंजी तहक़ीक़ पाण कजो पुछी ॾिसो भले इहो ई जवाब मिलंदो सैयदना हसन साईं जो हिकु बच्चो भी अहल बैत न आहे यो अहल बैत खे मञणो आहे सोचो छो चादर हेठों न हुया हां ॾिसो चादर वारी ठगी भी केस ताईं थी हले या भी खुलंदी न पुछा कई सैयदना हुसैन साईं अहल बैत आहे जी हां सैयदना हुसैन साईं जी घर वारियूं अहल बैत आहिनि जी न छो चादर हेठों न हलो ॾिसो पुछा कैसे सैयदना हुसैन जी औलाद अहल बैत आहे या न जे हिकु पुट ज़ैनुल आबिदीन अहल बैत अथसि ॿी औलाद अहल बैत न अथसि चादर वारी ठगी पकड़जी पई आहे न हज़रत ज़ैनुल आबिदीन चादर हेठों हुयो वो तोखे इहो ठपो कहे ॾिनो त हिन ते हिकिड़े ते हण अहल बैत जो ठपो हिन ते हिन खे हक़ कहे ॾिनो ॿियनि सभिनी खे कटे हिक ते हथो ऐं चादर हेठों ॾिनो अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी औलाद जे ॿियनि घर वारनि मां पुछीसि चई उहे धारियूं औरतूं उन्हनि जी औलाद अहल बैत न थींदी हिते सैयदना हुसैन जी घरवारी भी तो धारी या औलाद हिकड़ो पुट अहल बैत कीअं थियो इहो सवाल आहे न
अल्लाह ज़ैनुल आबिदीन जी औलाद अहल बैत आहे या न? जे एक मोहम्मद बाक़िर पुट औलाद अहल बैत ॿियो कोई न आहे। मोहम्मद बाक़िर जो एक पुट जाफर सादिक अहल बैत ॿियो कोई न आहे। जाफर सादिक जो एक पुट मूसा काज़िम अहल बैत ॿियो कोई न आहे। मूसा काज़िम जो एक पुट अली रज़ा अहल बैत ॿियो कोई न आहे। अली रज़ा जो एक पुट मोहम्मद तकी अहल बैत ॿियो कोई न अथसि। मोहम्मद तकी जो एक पुट अली नकी अहल बैत ॿियो कोन अथसि। अली नकी जो एक पुट हसन अस्करी अहल बैत ॿियो कोन अथसि। मुसलमानो सोचो त सही, इहो हिक हिक ते हेॾा ठपो आंदो काॾो। असां ॻाल्हि खे वाज़िह कयो आहे त अहल बैत मञीदासे त मुस्तफ़ा ऐं मुर्तज़ा जे सॼी औलाद खे अहल बैत। हाणे हो तो अहल बैत खे सही मञे, असां त सही मञे। हाँ दोस्तन खे ॿुधायो, कुछ वक्त खां पोइ हिकिड़े दोस्त कारगुज़ारी ॿुधाई। चई स्कूल में वेठा हुआसीं, ॿ टे उस्ताद सुनी भी हुआ, गैर सुनी भी हुआ, कचहरी थी वई। उते चे पुछा कईसीं असां त अहल बैत केर आहिनि, घणा आहिनि? चे पंज। केर आहिनि? पंज चादर वारा। पुछो अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जे निकाह में जेके औरतूं आहियूं उहे अहल बैत आहिनि? चईं त न। असां जो त न आहिनि। अली साईं जे घर वारनि खे तूं अहल बैत नथो चई कि न आहिनि? चादर हेठां न हुयूं न आहिनि। असां जो यार इहा ॻाल्हि असांखे सम्झ में न आई। ये तहां जे ॻोठ जा ॻोठ उन में वेठा, ॻोठ जा न निमाज़ जी ख़बर, न वुज़ूअ जी, न रोज़े जी, न हज जी, न ज़कात जी, न कलमो सही ईंदो अथनि। मुछां वात में थियूं पवनि, सॼो ॾींहुं भंग पीअंदा आहिनि, मेखान में वेठा हूंदा आहिनि। सैयद सॾाईंदा आहिनि त तव्हां चवंदा हो अहल बैत आहिनि। चवंदा न चवंदा? हाँ, हिननि खे ॻोठ वारनि खे अहल बैत थो चवे, अली से जे घर वारनि खे अहल बैत नथो चए। इहो छा थो चए? मुंहिंजी हितां यार वॾी ॻाल्हि, वॾी ॻाल्हि असां कई, वॾी ॻाल्हि त तो कई। हाणे ॿुधा, या त चओ हितां जे ॻोठ वारा जेके बि पूरी दुनिया में हाणे सैयद आहिनि अहल बैत न आहिनि, चओ। हितां माण्हुनि खे धोखो ॾेई छो कोठींदा वञनि खे अहल बैत? बाबा साईं जा ॿार दवा ॿार लाइ ॿाहिरि वञनि था, परे थियो अहल बैत था अचनि, चवंदा आहिनि न? या त चओ इहे बि न आहिनि, असां ॿुधायूं माण्हुनि खे हे चए थो अहल बैत न आहिनि सैयद। या त अली साईं जूं नियाण घर वारी बि चओ त अहल बैत आहिनि। ॿुधी चुप करे चई त यार मां मञा थो अली साईं जूं सभु घर वारियूं अहल बैत आहिनि। मञे थो, ॿिया त नथा मञनि, ॿिया जो न मञनि खे मां छा कयां? मां मञा अदा तू ही मञ, इहो भी सही ॻाल्हि आहे। अहल बैत खे हिकिड़ो भी मञे सुठी ॻाल्हि। हाणे ॿुधा, चादर हेठों अली साईं हुयो, अली साईं जे निकाह में जेके आयूं सभु घर वारियूं हुन जो अहल बैत चई। नबी साईं भी चादर हेठों हुयो? चई त हा। नबी साईं भी अहल बैत में आहे न पंजनि में? चई हा। नबी साईं जो घर वारियूं अहल बैत आहिनि? चई न उहे न आहिनि। अरे इहो कीअं? कि न उहे न आहिनि। छो? चादर हेठों न हो। अब चादर हेठों तो अली साईं जो घर वारी भी कोन हो, उहे मञई। हितां जे ॻोठ वारनि सैयदनि जो भी कोन हो, उहे त मञे थो अहल बैत। चिंगर मारे छॾियो, मारे न छॾियो, ॻाल्हि इंसाफ़ जी आहे न। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जूं घर वारियूं अहल बैत आहिनि ऐं नबी साईं जो घर वारियूं अहल बैत न आहिनि। फ़र्क़ु ॿुधाए। चादर जो हो भी न हो, हो भी न हो। बुद्धि बस मां मञो नबी साईं जो घर वार अहल बैत आहिनि। इहो दिफ़ा अहल बैत थियो या न थियो? हाँ बा चई त आहिनि, मञे थो, पक्की ॻाल्हि आहे। नबी साईं जो घर वारियूं अहल बैत आहिनि? मां मञो आहिनि, मञे थो न? चई हा। हाणे जेको नबी साईं जे घर वारनि जो दुश्मन आहे, वो अहल बैत जो दुश्मन आहे या न आहे? जोर सां हाँ साईं, वो अहल बैत जो दुश्मन आहे न? हुन बि चयो हा आहे। पोइ चई असां जो नारो हणो, अहल बैत जे दुश्मननि ते लानत। इहा लानत एॾे वेंदी कि न वेंदी? हाँ बा ईअं वेंदी जीअं हेठां ई ते पाणी वञे। हाँ अहल बैत जे दुश्मननि ते लानत।
दिफाए अहल बैत भी कंदा से, दिफाए साहब भी कंदा से, कुरान पढ़ाए बारन जा जेको बारन के हिफ्ज कराए आलिम बनाए इंशाअल्लाह जो दिस्तारूं भी कंदा रहंदा से। अल्लाह जे जात में उम्मीद आ असा इन तरीके से दीन जी खिदमत करे रहा हूं, अवाम जी खिदमत करे रहा हूं, मानन के जन्नत दे सदे रहा हूं। हजार दुश्मनियों हुयूं आइन रहंदियूं पर कुरान वाला वरी भी खैर पाई कंदा आया हन, कंदा रहंदा से। अल्लाह से अवां सा सबनी के हक अदा जेका के समझण जी मनण जी अमल जी तौफीक अता फरमाए। व आखिर दावाना